खबर बुलेटिन में शामिल कंदासीं। मांखे अपडेट है ठारो शाम आमाद खबर पहुंचाईंदा। वापारियुनि खां फुर वाक़े ख़िलाफ़ कोटाणनि पब्लिक राइट्स पारां रैली कढी वई आहे। अहम ख़बर बाबत नाज़रीन खे अपडेट कंदा रहूं। वापारियुनि खां फुर वारे वाक़िअनि में रैली कढी वई आहे। अहम ख़बर आहे उन्हनि जी हिमायत में रैली कढी वई आहे त फुर जा वाक़िआ रोज़ जो मामूल बणियल आहिनि। ठारू शामा अहम ख़बर बाबत तव्हांखे अपडेट कंदा रहूं। वापारियुनि खां फुर वाक़े ख़िलाफ़ ॻोठाणनि ऐं पब्लिक राइट्स पार्टी जी रैली निकिती आहे। थाणे जे मुख्य गेट आॾो एहतजाजी धरणो लॻायो वियो आहे। बिल्कुलु नाज़रीन, थाणे जे मुख्य गेट ते धरणो हयो वियो आहे। इन हवाले सां असां राब्तो कयो आहे ठारू शामा KTN न्यूज़ जे रिपोर्टर DM सुमरो सां। DM सुमरो, अपडेट कजो त थाणे जे मुख्य गेट ते ही धरणो हयो वियो आहे। इन वटि अवां वटि कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु मानूर, ठारू शाह बरसां लिंक रोड ते ॻोठ नवाज़ जो भान वटां 2 ॾींहं अॻु में जेको वापारी आहिनि चौपाई माल जा ऐं पब्लिक राइट्स पार्टी जा अॻुवान जेके आहिनि उन्हनि खां जेका सो नामालूम चोर जेके आहिनि हथियारबंद जेके आहिनि से 15 लख रुपया फुर करे ऐं जेके डाक्सन में अचनि कोन मां ढली काए विया, जंहिंजा पहिरां जेको आहे सो ठारू शाह बरसां ॻोठ मल्हार खान रिंद में लॻा, जिथे उतां कोई जवाबदार गिरफ़्तार करे पुलिस जे हवाले कयो वियो आहे। जेके जवाबदारनि जे ख़िलाफ़ केस दाख़िल न थियण ऐं जेको आहे सो ॿिया जवाबदार जेके आहिनि मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ अॼु ठारू शाह में पाकिस्तान पब्लिक राइट्स पार्टी ऐं बलादी बिरादरी तरफ़ां जेको आहे सो ऐं जेके मुतासिर धुर आहिनि उन तरफ़ां ठारू शाह जे मेन जेको आहे सो थाणे जी गेट अॻियां समय माण्हुनि धरणो हयो आहे ऐं एहतजाज करे दाहींदे जेको आहे सो अॻुवाणी कंदड़ शमीर बलादी, आशिक बलादी, नसीर अबरो ऐं ॿिया जेको आहे सो दाहींदे चवनि पिया त असां हिन महिल ताईं जेको आहे सो 2 ॾींहं गुज़री विया आहिनि वाक़िए खे ऐं असांखां फुर थी आहे, पर पुलिस हिन महिल ताईं को बि ताउन न पई करे ऐं पुलिस सियासी अॻुवाननि जी वंगार वेंदे चोरनि खे जेको आहे सो हिन महिल ताईं गिरफ़्तार न कयो आहे। जेको असां गिरफ़्तार थियल चोर असां फुर थियल जेको जवाबदार आहे असां उहो हुननि खे हथु करे ऐं पकिड़े पुलिस जे हवाले कयो आहे, जेको पुलिस हिन महिल ताईं गुम करे छॾियो आहे ऐं उनजे मथां FIR दाख़िल नथी करे ऐं असांजो केस वठण लाइ तयारु न आहे। हिननि चयो त असां न ॼाण केतिरा भेरा SSP मुशर्रफ रोज़ ऐं DSP दिरिया ठारू शाह SHO खे असां गुज़ारिशूं कयूं आहिनि त जेको असांजे हिक बि नथा ॿुधनि, जंहिं सबबु मजबूर थी अॼु असां धरणो हयो आहे। जेकॾहिं असांजे हिन धरणे जो नोटिस न वरितो वियो त सुभाणे SSP ऑफिस मुशर्रफ रोज़ अॻियां धरणो हयो वेंदो। जी मानूर। DM सुमरो, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी।